अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल वेरन जी वस्ती ड्रामे जी एपिसोड कॾहिं ईंदी ऐं उनखे केॾी महिल रिलीज़ कयो वेंदो ऐं केॾी महिल स्टार्ट कई वेंदी। दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ईअं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा मुंहिंजे यूट्यूब चैनल सिंध सूं खे लाज़मी सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन को ज़रूर प्रेस कंदा जीअं असांजो नओं हर ईंदड़ वीडियो ॿाहिरनि ते सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। ऐं दोस्तों तव्हां बि नवां नवां अपडेट ॾिसंदा रहो। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजी कहाणी ई अपडेट जी तरफ़। दोस्तों वेरन जी वस्ती ड्रामे में सुठा अदाकार कम करे रहिया आहिनि ऐं हुन में हाजिन प्रेमी जो मेन किरदार आहे ऐं अहमद अली शेख कम करे रहियो आहे ऐं मजू सत्तार लाड कम करे रहियो आहे ऐं ॿिया सिंध जा नाले वारा अदाकार पिण हिन ड्रामे में कम करे रहिया आहिनि ऐं रमशान शादी भी हिन ड्रामे में कम करे रहियो आहे। दोस्तों हिन जी जेको आहे प्रोमो अची चुकी आहे। हिन जी एपिसोड ईद खां पोइ रिलीज कई वेंदी। तमाम जबरदस्त ड्रामो आहे वेरन जी वस्ती। दोस्तों वेरन जी वस्ती हिकु वॾो सॉप सीरियल ड्रामो आहे सिंध टीवी वारनि जो। उनमें सुठा अदाकार कम करे रहिया आहिनि ऐं उनमें खून खराबी भी घणी आहे ऐं हुनमें मेन हीरो जेको आहे हाजन प्रेमी आहे यानी हाजन तीवणो आहे। ऐं दोस्तों हिन में अजीज कंबरानी भी कम करे रहियो आहे यानी राणो भी हिन ड्रामे में कम करे रहियो आहे ऐं ॿिया सिंध जा भला अदाकार ऐं नवां अदाकार पिण हिन ड्रामे में कम करे रहिया आहिनि। दोस्तों हिन जी हाणे जेको आहे ईद खां 2-3 ॾींहं पोइ रिलीज कई वेंदी हिन जी एपिसोड। ऐं दोस्तों हिन जी प्रोमो भी अची चुकी आहे। तव्हां सिंध टीवी सर्च करे हिन जी प्रोमो भी ॾिसी सघो था त केॾी न प्रोमो जबरदस्त आहे। दोस्तों वेरन जी वस्ती ड्रामे जी प्रोमो भी जबरदस्त आहे त पोइ उन जी एपिसोड छा हूंदी तव्हां पहिरियां इहो सोचे कमेंट में ज़रूर ॿुधाइजो। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख्याल रखना। खुदा हाफ़िज़।